में खजूर फैक्ट्री ते बासर कब्ज़ो करे हथियारबंद वेहारे छॾिया। फैक्ट्री मालिकनि ऐं फैक्ट्री में कमु कंदड़ पोरतनि जो एहतियाजी मुज़ाहिरो। हुन सिलसिले में बबरलो शहर में क़ाइमु फैक्ट्री जे मालिक अब्दुल मजीद कुरैशी फैक्ट्री जे पोरतनि सां गॾु एहतिजाज कंदे ॿुधायो त हिन 1995 में 3 एकड़ 11 वेसा ज़मीन ख़रीद करे हुते खजूर फैक्ट्री क़ाइमु कराई। पर खजूर फैक्ट्री जे हिकु मुलाज़िम मोहम्मद अहमद मेमन मूंसां ठगी कंदे रेवेन्यू अमलदारनि खे लखें रुपया रिश्वत ॾेई फैक्ट्री वारी ज़मीन जा जाली कागज़ ठाराए हुन ते कब्ज़ो करे वरितो आहे ऐं पंहिंजा हथियारबंद वेहारे छॾिया आहिनि, जेके मूंखे ऐं पोरियतुनि खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन जो त फैक्ट्री बंदि थियण सबबि फैक्ट्री में कमु कंदड़ सवें पोरियत बेरोज़गार थी विया आहिनि, जिन जा बच्चा बुखूं काटे रहिया आहिनि। हिन वधीक ॿुधायो त फैक्ट्री ते कब्ज़े ख़िलाफ़ मूं सिविल कोर्ट में पटिशन पिणु दाख़िल कराई आहे। हिन आला अदालतुनि IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई त मामले जो नोटिस वठी मूंसां फैक्ट्रीअ में कमु कंदड़ पोरियतनि सां इंसाफ़ कयो वञे।